अस्सलाम वालेकुम मुंहिंजे यूट्यूब साथियों में तव्हां ख़ुशि बाश ऐं सुकून सां आराम सां हूंदा छो त मूंखे हिन महिल हिकु पियो थिए राति जो ऐं मां हीअ वीडियो रिकॉर्डिंग पियो कयां छाजे करे त ॾींहं जो गोड़ घमसान आहे वीडियो जे बैकग्राउंड में आवाज़ थो अचे त यूट्यूब खे ॻाल्हि नथी वणे इहा कंहिंखे बि ॻाल्हि न वणंदी छो त जेको आहे सो क्राइटेरिया अहिड़ी आहे जो हुनखे साउंड क्वालिटी आहे ऐं वीडियो क्वालिटी ॾाढी भली हुजे सो हिन महिल हिकु पियो थिए ऐं जेको आहे सो तव्हांजे लाइ वीडियो रिकॉर्डिंग था कयूं वरी सुबुह जो हिन की एडिटिंग कबी ठाहिबो 2-2.5 कलाक मथे मारी कबी पोइ एडिटिंग खां पोइ सुभाणे शाम जो 13 तारीख़ जे 13 तारीख़ थी वई आहे शाम जो 6 बजे वरी अपलोड कबी सो हीअ तव्हांजो ॾाढो अपलोड थियल आहे तव्हांजे साम्हूं ई आहे सो ही किताब आहिनि डॉक्टर गफूर मेमण जा डॉक्टर गफूर मेमण जो किताब सिंधी अदब जा फ़िक्री पस मंज़र ॾाढो सुठो सिंधी अदब जो फ़िक्री पस मंज़र ॾाढो ज़बरदस्त किताबु आहे उन जो बि मूं वटि कापी आहे मां उनजो बि तारीफ़ रखंदुसि पर जेसि ताईं हीअ वरी 2 किताब आहिनि हिकिड़ो आहे जदीदत पॼाणा पोस्ट मॉडर्निज़म सोसाइटी ऐं समाज ऐं अदब ऐं ॿियो आहे यूटोपीया खां डिस्टोपीया ताईं अदबी तनक़ीद जे हवाले खां जेको आहे इस्तलाह आहिनि इहे ॿिनी इस्तलाहनि ते डॉक्टर गफूर मेमण इस्तेमालु करे हीअ किताब असांजा ॾाढो वणंदा आहिनि ॾाढो लाइक़ु माण्हू आहे महिनती माण्हू आहे जेको आहे सो डॉक्टर आहे सिंधी शोबे में प्रोफेसर आहे कराची यूनिवर्सिटी में अॻिते तारीफ़ ॾियां थो हिन में सो हीअ 2 किताब आहिनि किताब सुठा लॻनि या कीअं किताब जी तारीफ़ अॻ में अर्ज़ु नड़ो त चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक कंदा त वॾी महिरबानी थींदी न त राज़ राणा बटण आङूठो तव्हांजे हथ में आहे जीअं करणु चाहियो करे सघो था थोरो तारीफ़ जदीद पुॼाणा डॉक्टर गफूर मेमण साईं ही असांजो डॉक्टर गफूर मेमण जेको सैयद आलम शाह शेफल UK उतां हुन ते लिखियो आहे इंग्लिश में पंहिंजी इंग्लिश एॾी भली कोन्हे का त जेको आहे न तारीफ़ ॾेई सघूं हीअ किताब जी क़ीमत आहे जेको आहे सो छा कयूं जस्ट करण सां भली आहे पर जेको आहे सो क़ीमत वॾी आहे असांजा पब्लिकेशन साहिबु क़ीमतूं वॾियूं आहिनि अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो वरी पोइ चवंदा त किताब खपे कोन थो केरु वठे कोन थो अदा साईं केरु वठंदो एॾियूं क़ीमतूं तव्हां रखंदव त पोइ कंहिंखे केरु सभु को भॼंदो न सो इन करे थोरो क़ीमतुनि ते ध्यानु ॾियो इंतिसाब आहे पंहिंजे बाबा मोहम्मद इस्माइल मेमण जे नाले जंहिंखां मूं सबुर जी इंतिहा दरगुज़र करणु तवकल ऐं सादगी जहिड़ा गुण सिखिया बिल्कुलु साथियो पंहिंजे नंढपिण पर सर्वोच्च नाले सां जंहिंजे रब मूंखे सचे मासूमियत ॾिनी पंहिंजे जीवन साथियुनि नुक़सान जे नाले सां आउं मुस्तफ़ा ज़र जो ही शेर चवंदो आहियां त फ़नकार ख़ुदि साता थे मेरे फ़न के शरीक थी वो रूह के सफ़र में बदन के शरीक थी हीअ साथियो लफ़्ज़ ही सफ़ा मूंखे घर गहरा लॻा घर करे पंहिंजे बाबा मोहम्मद इस्माइल मेमण जे नाले जंहिंखां मूं सबुर जी इंतिहा दरगुज़र करणु तवकल ऐं सादगी जहिड़ा गुण सिखिया ही इदारे पारां लफ़्ज़ ऐं हीअ जदीद पुॼाणे जो अकेलो लेखक डॉक्टर नवाब काका यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहिनि डॉक्टर गफूर पंहिंजे तरफ़ां हलायल गफूर मेमण जो जदीद पुॼाणा पस मंज़र ऐं पेश मंज़र हक़ीक़त खां मथां ई हक़ीक़त कारी मस्करी जदीद पुॼाणा ऐं सूफ़ी मत एबनॉर्मलिटी ऐं जदीद पुॼाणा सख़्तियात ऐं सख़्सियत पुॼाणा दरीदा जी थ्योरी चाल जदीद पुॼाणा ऐं सेक्स जदीद पुॼाणा ऐं मज़हब जदीद पुॼाणा ऐं पाकिस्तान ऐं जदीद पुॼाणा जो ज़मान ऐं मकान अदब जी नफ़्सियाती तनक़ीद मार्क्सी तनक़ीद जा 3 दौर अदब जी जमालियाती तनक़ीद फीमेनिज़म ऐं अदब ही मौज़ू आहिनि जिते कलम खयो आहे असांजे गफूर मेमण साईं बाक़ी पाण छा थो चए उन जा 2 लफ़्ज़ तव्हांजे आॾाऊं कोट कया आहिनि उहे तव्हांखे ज़रूरु ॾिबा जेको आहे सो पाण गफूर साईं सोचण ऐं सम्झणु फ़िक्र जी ख़ासियत सां हैवान खां जुदा करे थी दुनिया जित का सफ़र पंहिंजे दौर जे ॾांहनि अॻवान असांजी फ़िक्री दुनिया में सम्झ कया आहिनि अहिड़ी त आलमी फ़िक्री न जे जनमु वरितो अदब ते इन जा असर थियणु लॻा छाकाणि त अदब इन फ़नी इज़हार आहे ऐं जदीद पुॼाणा ते डॉक्टर गफूर मेमण साहिबु डॉक्टर नवाब काका लेखक पारां चए थो जदीद पुॼाणा ते तमामु घणो मवादु अची चुको आहे ऐं अची रहियो आहे हीअ किताब बुनियादी तौरु जदीद पुॼाणे जे असरनि में दुनिया जे नए रूप खे सम्झण जी कोशिशि आहे थी सघे थो जदीद पुॼाणनि लाइ या दुनिया खे सम्झण में इंतिहाई अहम हुजे थी सघे थो त मशल फोको जो ही
ॻाल्हि दोस्तो जे दुनिया खे सम्झण जो इंतिहाई नओं नज़रियो आहे, पर जंहिं सूरत हाल खे इंसानु मुंहुं ॾेई रहिया उहा ॾाढी भयानक आहे। उन करे मूं हीअ किताबु जल्दी पुॼाणे दौर में ऐं समाज खे सम्झण जी कोशिशि कई आहे। हर माण्हू पंहिंजी राय ऐं हर माण्हू पंहिंजे वसफ़ ताम तो संदसि जल्दी पुॼाणे का बि न आहे, का तारीफ़ न आहे, छो त वसफ़ न आहे का बि शइ खे संदसि माज़ रिश्तो ॻणिणो पवंदो आहे। साथियो ही गफ़ूर मेमण जेका आहे सो तव्हांजा ॾोह लिखिया पस मंज़र ऐं पेश मंज़र जदीद पुॼाणा ते हवाले खां पढ़णु चाहियो, अदब जे हवाले खां त एड्रेसूं हर शइ ॾस पतो ॾेई छॾियो आहे। न वठणु चाहियो तव्हां राज़ जा रहणा आहियो, ज़बरदस्ती न आहे, बसि मुंहिंजो जस्ट इंफॉर्मेशन ऐं तारफ़ ॾियणो हो किताब जो। ऐं ॿियो आहे यूट्यूपा खां डिस्टोपीया ताईं जेको आहे सो ڈاڪٽر साग समय जो लिखे थो त जीअं त अदब का वाहिन न ठोस मखसूस बीठल शइ न आहे, तीअं तनक़ीद का बि जाम मखसूस शइ न आहे। उनखे बि तख़लीक़ तहरीक तज़िये ऐं परख लाइ नएं दौर जा नवां औज़ार लेंस घुरनि। शहर जे कंहिं बि क़दीम पाण में वेठल झूने डॉक्टर जी क्लिनिक में पियल पुराणे औज़ार सां नवनि मर्ज़नि जी तशख़ुस थी नथी सघे। डॉक्टर गफ़ूर में असांजो दौर जेको ॻूढ़ो घण पढ़ियो जदीद ऐं जेतिरो नक़ाज़ आहे जहिड़ो उन में माना त हू पंहिंजे तनक़ीदी ज़ावे नुक़्ते नज़र रवायती तनक़ीदी लेंस ऐं तख़लीक़ जे फ़न मुयार खां मुक़दस हरफ़ आख़िर सम्झी चिंबड़ी न आहे बीठो। इदराक ऐं पाण खे बदिलाए सघजण जो जोखिम खणण वारे सलाहियत ते नक़ाद खे ज़िंदा रखंदी आहे। हीअ असांजा कुझु लफ़्ज़ ते त कोट कया मूं तव्हांजा ॾाढो ज़रूरी हुआ सभु पढ़णु। हीअ ॾाढो जेको आहे सो महांगो इदारो आहे, अलाए छो एॾी महांगाई किताबनि जो पनो लथो आहे, पर हीअ भाऊ वारा हीअ पब्लिकेशन ॾाढी ॾींघी आहे। हीअ इदारो आहे, तव्हां किताबु घुराइणु चाहियो त गफ़ूर में किताब हिते तव्हांखे मिली वेंदो। मुंहिंजी नज़र में उन्हनि शागिर्दनि जे नाले जिन पंहिंजी ॾिनल तालीम तरबियत जो मान रखियो, इल्मी तौरु पाण खे अहल साबित कयो। उन्हनि दोस्तनि जे नाले जिन जो ख़ुलूस ऐं मोहबत मुंहिंजे उहिदे स्टेटस सां ॿधल कोन्हे। साथियो हीअ जेके आहिनि सो हिसो पहिरियों तनक़ीदी मज़मून चोरी करण जी बीमारी प्लाट खां बग़ैर दुनिया जी कहाणी प्लेसबो ऐं नोसेबो ते असांजे डॉक्टर रसूल मेमण बि सुठो लिखियो आहे, उनजा किताब अची चुका आहिनि, उन खे सम्झो हिन खे बि साई ॻाल्हि आहे। ऐं ॿियो हिसो आहे क़िताबनि ते लिखियलु मृहाॻ ऐं टियों हिसो आहे पढ़ॾेही अदब। हीअ टिनि बाबनि ते असांजे साईं वधायो आहे गफ़ूर मेमण। पंहिंजे पारां चए थो त यूट्यूब असुल में इंसान जा ख़्वाब तस्वर नज़रिया ऐं आदर्श हुआ जिन जे बुनियादनि सां समाज खे वधि खां वधि मुहज़ब ठाहिण जी कोशिशि में मसरूफ़ हुआसीं। अफ़लातून खे कार्ल मार्क्स ताईं हर फ़लसफ़ी हिकु बहितर समाज जो ॾिनो। जेतिरो सर थॉमस मोर 1516 में हीअ इस्तिलाह इस्तेमालु कयो जेको यूनानी लफ़्ज़ आहे जंहिंजी लफ़्ज़ी माना लामकान आहे, पर सर थॉमस मोर इन इस्तिलाह खे सुठी जॻ जी इस्तिलाह कयो आहे, पर इन इस्तिलाह जा ग़लति इस्तेमाल सां माण्हू में त ग़लति इन करे बणिजी वियो आहे जो आम तौरु फ़र्सी सम्झ वियो त आहे त जेके रासे जा सुठी सम्झ जा तस्वर घुरनि था उहो मुमकिन कोन्हे। साथियो हीअ किताब जेको आहे सो रसूल असांजे गफ़ूर मेमण जा पढ़णु चाहियो वठणु चाहियो तव्हांजे साम्हूं आहिनि। आख़िर में वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब कंदा तव्हांजा वॾा वड़।